अज साफ़ी बिरादरी तरफ़ा ही सिंध दरिया तां जेके 6 गैर कानूनी कैनाल कढिया पिया उन्हनि जे ख़िलाफ़ एहतियात कयो पियो हुजे, उन्हनि जे बंदि करण जो मुतालबो था कयूं। असां पूरी क़ौम सिंधी इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे त महिरबानी करे ख़ुदारा सिंध ते तरस खाओ। अॻ ई सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजियूं पियूं वञनि, गैराबाद बणिजियूं पियूं वञनि, पाणी जी खोट अॻ ई सिंध बर्दाश्त पई थी करे। पाण सिंध में अक्सर पाणी पीअण वारी खोट पई थी थिए। इन जो वजह इहो आहे जो जॾहिं शाखूं बंदि थी वियूं आहिनि, पाणी नथो अचे त दरिया जर खारा थी विया आहिनि, पाणी पीअण वारो बि मुहैया कोन्हे को। जेकॾहिं इहे कैनाल ठाहिया वेंदा, रहियो खुयो सिंधु दरिया मां पाणी कढियो वेंदो त बाक़ी जेके रहियूं खुयूं ज़मीनूं जेके आबाद थियनि सभु गैराबाद थी वेंदियूं। तंहिंजे करे असां पाकिस्तान जा हुक्मरान त शायदि असांजी ॻाल्हि न ॿुधनि, पर आलमी इदारनि खां असां इहो मुतालबो था कयूं त तव्हां हिननि खे दॿाउ विझो त हिकिड़ो सूबो आहे, उनजी क़ौम आहे, अवाम आहे, जेका दर बदर पहिरियों ई लॻी पई आहे, बाक़ाकशी में लॻी पई आहे। उन्हनि जूं ज़मीनूं गैराबाद वरी कैनाल कढी उन्हनि खे जेको आहे सो पोइ कयो थो वञे। हिननि खां इहो जेको आहे दॿाउ विझी करे इहे कैनाल रद्द करायो वञे।